विद बात पीरज़ादा में हींअर ब्रेक खां पोइ टाइम हूंदो आहे त असां पंहिंजे गेस्ट खे जेके सेलिब्रिटी आहिनि उन्हनि खे मुतारिफ़ करायूं ऐं पंहिंजे प्रोग्राम में अव्हां सां उन्हनि जी मुलाक़ात करायूं। उहे सिंध जो नालो रोशन उन्हनि कयो आहे ऐं अॼु बि कंदा था अचनि पिया ऐं सिंगिंग जी मौसीक़ीअ जी दुनिया में अगरि चयो वञे त सिंधी मौसीक़ीअ जा बादशाह अगरि उन्हनि खे चइजे त इहो बि घटि न थींदो, ग़लति न थींदो। वॾा वॾा गाना हाणे उन में छा कहिड़ा गाना कहिड़ा कलाम उन्हनि जा चइजनि त तुंहिंजी दुआ खपे दिल भर, दुनिया जे हर सितम खे मुंहुं ॾिबो। बहरहाल ॾाढा उनजा ख़ूबसूरत कलाम आहिनि सिंधी, एॾा ख़ूबसूरत कलाम, एॾी बहितरीन गायकी ऐं सिंध जो वॾो नालो असां वेलकम कयूं था शमन अली मीराली खे। अस्सलाम वालेकुम। अहिड़ी गुलनि जहिड़ी ऐं ख़ूबसूरत महकंदड़ तव्हांजो जेको आवाज़ आहे इन जे लाइ अव्हांखे गुलनि जो तोहफ़ो। महिरबानी। खां था शुरू कयूं न सिंध में इन दौर जी इन तर्ज़ जी गायकी जेका तव्हां हिकिड़ो ॼण त नओं हिकिड़ो ट्रेंड विझी छॾियो। थोड़ी पॉप म्यूज़िक बि उन में आहे, थोड़ी क्लासिकल भी आहे। अॻ में घणा राग हूंदा सूफ़ी राग न मतलब क्लासिकल जेको आहे उहे वरी अञा हुननि जो ॿियो माहौल हुयो ऐं शुरूआत जेकी मुंहिंजी थी उहा बि ईअं ई सम्झो त उन जीअं क्लासिकल नीम क्लासिकल पर वो ट्रेंड वरी तव्हां हिकिड़ो नओं थोरो हुनखे चेंज करण जी कोशिशि कयूं। मां चयो आम माण्हू जेको आहे उहो बि आसान तरीक़े सां समझी सघे। सवली ॿोली हुजे, सवली शाइरी अहिड़ी हुजे, अहिड़ी ॿोली हुजे जो हर क़िस्म के हर कंहिं माण्हूअ खे सम्झ में अची वञे। ऐं इहो ट्रेंड हिकिड़ो तव्हां विधो, पोइ इहो कॾहिं कीअं इहो ख़्यालु आयो ऐं जेको आहे सो शुरूआत में जॾहिं तव्हां कयो त पोइ मोट तव्हांखे कीअं मिली? छा माण्हुनि तव्हांखे एप्रिशिएट कयो की न शुरूअ में ॾुखिया ॾींहं तव्हां ॾिठा? असल ॻाल्हि इहे त मुंहिंजो कंहिं कंपनी में रिकॉर्डिंग हुई, पारस कंपनी हूंदी उन दौर में, उते मुंहिंजो वञणु थियो त उते जेको मुंहिंजो एल्बम जी रिकॉर्डिंग पई थिए त उते हिकिड़ो माण्हू वेठो हुयो, हुन मूंखे यकतारे चपड़ी ते ॻाईंदे ॾिठो। अच्छा। सो मां त इहो चवंदुसि उनजो मां ज़िंदगी भर एहसान नथो लाहे सघां। हुन मूंखे मशवरो एॾो सुठो ॾिनो। हुन चयो ॾिसो हिन दौर में हीअ जेके फ़नकार हलनि था यकतारे चपड़ी ते या इहो ॿियो कुझु जेको बि ॻाइनि था, तव्हां थोरो अंदाज़ खे चेंज कयो। तमामु सुठो माण्हू हुयो। हुयो कंहिं फिल्म सां हुनजो तालुक़ु हुयो, हाणे मूंखे नालो हुनजो नथो अचे। सो हुन मूंखे हिकिड़ो मशवरो इहो ॾिनो त तूं को एल्बम कर पर हिते न कर रिकॉर्डिंग, कराची में कर। अच्छा। हा, पर कंपोज़ उनखे कंपोज़ कराए ऐं हीअ जेको फोक अंदाज़ आहे इन खे बि थोरो साइड रखी ऐं पोइ हिते असांजो मुंहिंजो हुनजी ॻाल्हि मूंखे हिकिड़ी ज़हन में इलाही सुठी लॻी। सही। त मां हुनखे फोकस कयो। न ॾाढी आहे सुठी ॻाल्हि। पोइ असांजी रिकॉर्डिंग थी हिते कराची में, या माना 90 खां मुंहिंजी स्टार्टिंग सम्झ थी वई ॻाइण जे हिसाब सां। हूअं त तक़रीबन 80-82 खां मुंहिंजी सिख्या हुई, थोरो घणो ॻाईंदो हुउसि, जेको कंहिं दरगाह ते वियो, कंहिं पीर ते वञी हाज़ुरी ॾिनी, पर मुकमिल जेको ॻाइणु शुरू थियो 90 खां पोइ थियो मुंहिंजो। वाह, ज़बरदस्त। उन्हनि शादियुनि में बि तव्हांजा कलाम हूंदा? वरी जॾहिं उते जेको आहे सो राग मौसीक़ी थींदी आहे ॻोठ में शादियुनि खां पोइ, हिकिड़ी राति हूंदी आहे जंहिंमहिल उन में बि चाहे आर्टिस्ट केर बि अचे, सिंगर केर बि अचे, उहे कलाम तव्हांजा ॻाईंदो। वरी वापसी ईंदी त वरी बस में तव्हांजा कलाम ॿुधंदा ईंदासीं। ॾिसो न हिकिड़ो वक़्तु केॾो इहो चेंज थो थिए। माना हिकिड़ो ॾाको अहिड़ो गुज़री वियो, उहो हुयो मरहूम जलाल चांडे जो दौर, फौजिया सुमरो। मां हुननि सां बि इलाही गॾु कमु कयो। अच्छा। हुन खां पोइ वरी मंज़ूर सखीराणी, इन जो बि वॾो तमामु हिकिड़ो पंहिंजो बहितरीनु हुनजो वॾो नालो आहे। सो वरी हुननि सां अलादा ज़रदारी थियो या ॿिया जेके अनवर हुसैन विस्तड़ो, इन जा बि ऑडियो एल्बम इलाही उन टाइम में ॿुधा वेंदा हुआ। 20 साल इहे गुज़री विया, वरी 10 साल जेके हाणे जेको दौरु हले थो त मां उन माहौल सां कोशिशि कयां थो हलण जी। माना हर क़िस्म जे माहौल, हर दौर में तव्हां हर के सां पंहिंजो कयो था, कमु कयो था, अॼु ॾींहं ताईं वक़्त जे हिसाब सां। तव्हांखे कहिड़ो दौर दिलि वटां वेझो आहे? हे दौर हुयो बसि उहो मां एंजॉय कयो। इहो सही तव्हां ॿुधायां त जीअं स्टार्टिंग थी न मुंहिंजी कोशिशि इहा हुई त मां को अहिड़ो नओं कमु ॾियां जेको ॿियनि जेके ॿिया आर्टिस्ट ॻाइनि था उन्हनि खां मुख़्तलिफ़
कुझु आवाम ताईं मैसेज पुॼायां। पोइ अलहमदिल्ला इहा ई कोशिशि मुंहिंजी कामयाबु वई ऐं मूंखे सिंधी मारवाड़नि इलाही प्यार मोहबत ॾिनी। बिल्कुलु। कहिड़ा अहिड़ा शाइर आहिनि जंहिंजा घणो करे तव्हां कलाम ॻाता आहिनि? जी, इन में त काफ़ी मुंहिंजा शाइर आहिनि ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी इहा हुई त छो त मुंहिंजो तालुक़ु रहियो शिकारपुर सां। हूअं त सॼी सिंध मुंहिंजो घरु आहे, बिल्कुलु, पर असलु जेको मुंहिंजो स्टार्टिंग थी त उहा शिकारपुर खां। कुदरती उहे सभई शाइर शिकारपुर जा हुया। अच्छा, जी, सही। त मूंखे इहो फ़ाइदो मिलियो त जॾहिं बि मुंहिंजी रिकॉर्डिंग थींदी त पोइ सभई शाइर मूं वटि पाण अची वेंदा हुआ ऐं उन्हनि खे मां पाण बि कोशिशि कंदो हुउमि त जीअं राब्तो कंदो हुयुमि त मूं वटि हाणे बाबा रिकॉर्डिंग जी असांजी शुरूआति थी आहे ऐं तव्हां सभई अची वञो त कमु कयूं। ज़बरदस्त। सो हुन में इलाही सुठा शाइर मुंहिंजा, जंहिंमें मरहूम ग़ुलाम क़ादिर घायल, हुनखे अलावा साईं कासिर नवाज़ शाह, वहीद हिकिड़ो, बिल्कुलु, सांवल मीराली, मुख्तियार शाह, अख्तियार शाह। अच्छा, वॾी ॻाल्हि आहे तव्हांखे नाला यादि। ज़ुल्फ़कार मंगी, मंगी साहब बि हुन टाइम में माना हाणे ज़ुल्फ़कार बुरड़ो बि आहे। हा, ज़ुल्फ़कार बुरड़ो साहब, हिन हे बि पुराणो शाइर आहे मुंहिंजो। हा, हिन खे बि इलाही टाइम थियो आहे मूंसां गॾु। सो गौर गदाई, मुर्तज़ा मौलाई साहब उन दौर में सीनियर जी हुयो। जी बिल्कुलु। इन जा बि लफ़्ज़ ज़रूरु ॿुधंदा, मुंहिंजी फेवरेट शाइरी आहे। तुझे नेड़नि में जो निहारे वियो, ॼण त सिंधु अॼु ॿिए किनारे वियो। वाह, तुझे नेड़नि में जो निहारे वियो, ॼण त सिंधु अॼु ॿिए किनारे वियो। तुझे नेड़नि में जो निहारे वियो। वाह वाह वाह। जंहिं शइ खां तव्हांखे इश्क आहे, जे हिकु शइ करण में तव्हांखे दिलि खे सुकून थो मिले, उहो कमु कयो डेडिकेशन सां, बिल्कुलु, कामयाबी पाणे मिली वेंदी। ईअं ई आहे। चवण जो मक़सदु ॾिसो न, मां जेके असांखे नाज़रीन ॾिसनि था उन्हनि खे बि हिकिड़ो मैसेज इहो ई आहे त जेको जंहिं फील्ड में आहियो न उन में तव्हां ज़म थी वञो। सही। उनखे सिर्फ़ु शौक़िया न ठाहियो, कहिड़ो बि कमु कयो पंहिंजी ज़िंदगी में। जीअं छो त मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो आहे, सही। मां सभु कमनि खे साइड करे सिर्फ़ु पंहिंजे हिन म्यूज़िक जी दुनिया खे टाइम ॾिनो। पोइ अलहमदिल्ला त मूंखे अलाह साईं सभु कुझु ॾेई छॾियो। अरे वाह, हा, माशाल्लाह, ज़बरदस्त। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं अवां जे लाइ बि काफ़ी मां सम्झंदसि करोड़े माण्हू आहिनि जेके दुआ कंदा आहिनि, जेके तव्हांजा परस्तार आहिनि ऐं तव्हांजा कलाम ॿुधंदा आहिनि ऐं तव्हांजे लाइ दुआगू आहिनि। त ज़ाहिर आहे उन्हनि जूं दुआऊं बि त रंग ईंदियूं न। तव्हांजा जेके तव्हांजी ख़ुशि हुजो, हमेशह तव्हांजी सिहत बि सुठी हुजे। अव्हां जे पंहिंजे घर में अव्हां खां पोइ हाणे ॿार आहिनि त कंहिंमें ॾिसो था त भला दिलचस्पी आहे तव्हांखे ॾिसी, तव्हांजे फुटप्रिंट्स ते हलनि था तव्हांजा ॿार? हा, मुंहिंजो हूं त अलहमदिल्ला 4 पुट आहिनि, 5। सो शीराज़ आहे, शीराज़ हिते तव्हांजे चैनल ते बि कमु करे विया। उनखे शौक़ु आहे ॻाइण सां। अच्छा, पर हुनखे बि मां इहो ई, अगरि जॾहिं बि मुंहिंजो प्रोग्राम ॾिसे त इहो मैसेज ॾींदुसि त अगरि तव्हां हिन फील्ड खे अपनाइणु चाहियो था त हिन में पूरी कोशिशि कयो, हिन खे वधि में वधि टाइम ॾियो, तॾहिं तव्हांखे कामयाबी मिलंदी।